न्यूज़ाबाद में मज़दूरनि जो नौकरियुनि जा ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि न्यूज़ाबाद प्रेस क्लब अॻियां लामती बुख हड़ताल ते वरी ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻूणनि फ़कीर सकीलादो ओनड़ मनसूमरो वसीम माशी अवेद काका सोहेल मीरत मुज़फ़र खुसरो सावण राऊ इशफाक काका ऐं ॿियनि न्यूज़ाबाद प्रेस क्लब अॻियां निटण उस में बुख हड़ताल कैंप ते वेही सख़्त एहतिजाज कंदे मीडिया अॻियां चयो आहे त हाई कोर्ट हैदराबाद जी हुकूमत ते डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में इंटरव्यू ॾियण बावजूदि अञा ताईं नौकरियूं जा ऑर्डर न ॾिना विया। हिननि चयो त हिन महांगाई जे दौर में मज़दूरी ऐं बेरोज़गारी सबबि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। तॾहिं त एहतिजाज करण बावजूदि मटियारी ज़िले इंतज़ामिया जी कहण ते जूं बि नथी सरे। हिननि वधीक चयो त 5% मज़दूर कोटा ते अमल कराए नौकरियुनि जा ऑर्डर जारी करे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल जारी रहंदी। इंसाफ ॾियो मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो मज़दूरनि सां इंसाफ ॾियो मज़दूरनि सां इंसाफ ॾियो मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो शर्म कयो हया कयो मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो शर्म कयो हया कयो मज़दूरनि खे पंहिंजा हक़ ॾियो। मुंहिंजो नालो वसीम अहमद आहे ऐं तालुका सईदाबाद सां मुंहिंजो तालुक आहे। साईं असांजी डिमांड का वॾी न आहे सिंध गवर्नमेंट सां, सिर्फ़ु असांजी इहा ई डिमांड आहे असांखे जेको रोज़गारु आहे असांजो जेको पाकिस्तानी आइन जे मुताबिक़ हक़ आहे राइट्स आहिनि उहे राइट्स असांखे ॾिना वञनि। जीअं 5% मज़दूर कोटा आहे त उहा असांखे ॾिनी वञे, असांखे हक़ नाले रोज़गारु ॾिनो वञे। असांजो अॼोको जेको बुख हड़ताल जो सेशन आहे उहो सेकेंड डे आहे। कल्ह बि असां बुख हड़ताल ते हिते ई वेठासीं 50 सेंटीग्रेड जी गर्मीअ जे अंदरि ऐं अॼु असांजो ॿियो ॾींहुं आहे। इंशाअल्लाह जेसीं ताणी असांजो मुतालबो रोज़गार जो हल न थींदो तेसीं ताणी बुख हड़ताल जारी आहे। मुंहिंजो नालो मन खान आहे, तहलका सैदाबाद सां रिलेशन। असांजो ॿियो वॾो को ख़ासि सिंध गवर्नमेंट सां या वफ़ाक़ी इदारनि सां ख़ासि वॾी डिमांड न आहे। असां गुज़िरियल 2-3 सालनि खां ई कोशिशि कई पिया, असांजा नाला बि अपॉइंटमेंट लिस्ट में आहिनि। जेको असांजो डिसेबिलिटी राइट आहे गवर्नमेंट जेका आहिनि आहिनि मुताबिक़ उहो असांखे ॾेई असांखे पंहिंजी रोज़गारी ॾियनि जीअं असीं पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारियूं। ॿियनि ज़िलनि मंझि अपॉइंटमेंट लिस्टूं निकितियूं, मज़दूरनि खे ऑफर ऑर्डर मिलिया, पता मिली विया, उहे पंहिंजी रोज़गारी सां लॻा पिया आहिनि। असां बि बुख हड़ताल करियूं पिया, अॼु ॿियो ॾींहुं आहे जेसीं असांजी मुतालबो पूरो न थींदो असीं इहा गुज़ारिश कंदासीं। ऐं ॿी गुज़ारिश आहे त जेकी बि समाजी या जेके बि अॻवान आहिनि उन्हनि खे बि वधीक कोशिशि आहे त असांजे हिन दिलि जी आवाज़ खे अॻिते शेयर कनि जे अला आवाज़नि ते असांजी दिलि जो आवाज़ु पहुचे वञे, असांजी बेचैनी ख़तमु थिए। वॾी महिरबानी। ज़िले मटियारी में 6 महीना अॻु में इंटरव्यू ॾिना आहिनि, कोर्ट जे थ्रू असांखे फ़ैसिलो बि मिली चुको आहे पर उन ते अमल नथो करे। असांजो इहो ई मुतालबो आहे त 5% कोटा ते अमल करे असां बेरोज़गारनि खे रोज़गारु ॾेई असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। असां हिन गर्मीअ जे मौसम में पंहिंजे बचड़नि जे ख़ातिर उनजे रोज़गार जे ख़ातिर असीं हींअर ॿियो ॾींहुं जो बुख हड़ताल ते वेठा आहियूं। कंहिंजे बि इंतिज़ामिया ते जूं ई कान थी छॾे। बराए महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे सिंध गवर्नमेंट मुरादरी छा आहे आसिफ ज़रदारी आहे या बिलावल ज़रदारी आहे जेके बि अॻुवान आहिनि उन्हनि खां इहो ई मुतालबो आहे त असांखे पंहिंजो रोज़गारु ॾिनो वञे।